सामुंडी तूफान बाबत चौथो अलर्ट जारी। मौसमियात खाते मूजिब अरबी समुंड में उत्तर ओभर खां तूफान ठही चुको है, जेको कराची खां लगभग 170 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। तूफान शुरुआती तौर ते उत्तर ओलह ॾांहुं वधी रहियो आहे, जंहिंसां कराची, बदीन, ठट्टो, सिजावल, थरपारकर, टंडो मोहम्मद खान ऐं हैदराबाद ज़िलनि में वधीक बरसातुनि जो इम्कान। सुभाणे ताईं मुहाणनि खे समुंड अंदर न वञण जी हिदायत। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त कराची में बरसात जी शिदत में वाधि थींदी। राति देर सां तेज़ स्पेल जो इम्कान आहे। सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि में हवाऊं 75 किलोमीटर फ़ी कलाक सां घुली रहियो आहे। सिंध जे सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि कराची, ठट्टे, सिजावल, बदीन में इम्कानी सामुंडी तूफ़ान जे अलर्ट खां पोइ इंतिज़ामिया मुतहरिक। ठट्टे जी सामुंडी वारे केटी बंद, खारो छाण समेत ॿियनि इलाइक़नि मां माण्हुनि जी लॾपल आण। इम्कानी सामुंडी तूफ़ान जी अपडेट तोड़े रेस्क्यू टीमुनि सां राब्ते लाइ कंट्रोल रूम क़ाइमु। ठट्टे शहर समेत सॼे ज़िले में बरसात जो सिलसिलो बि जारी। सिंध दरिया में बि चाड़ सबबि कच्छ जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठाणा बंदनि ते पखड़ा अॾे पनाह वठण लॻा। सिजावल ज़िले में बि सामुंडी तूफ़ान जे खदशे सबबि ॾहकाव पखड़ियल। मुसलसिल बरसात सबबि कचा घर ॾही पट केतिराई ॻोठ ॿुॾी विया। समें एकड़ फसल बि पाणी हेठि। सिंध में लाॻीतो 4 ॾींहनि खां वक़्फ़े सां बरसात तबाही मचाए छॾी। केतिराई घर ॾही पट हेठाइनि वारनि इलाइक़नि में पाणी भहिजी वियो। नीगरी समेत बजड़ा फोत मवासिलाती निज़ाम दरहम बरहम। कश्मीर जे ॻोठ खमीसा खान मज़ारी में बरसात दौरान घर जी छिति किरी पई। हिकु ॼणो फोत। गुड्डू घर सां पोरीअ जी घर जी छिति किरी पई। 4 वरिहनि जी नीगरी सुहाना फोत। औरत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी। टंडो मोहम्मद खान में बरसात दौरान घरनि जूं छितियूं किरण सबबि पीरसन दबजी ज़ख़्मी। कराची, मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद डिवीज़न में 5 ॾींहनि खां जारी बरसात शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल। बदीन, ठट्टे, सिजावल, हैदराबाद, जामशोरो, कोटड़ी, मीरपुर ख़ास, उमरकोट, मिठी, दादू, टंडोलाया, टंडो मोहम्मद खान, मटियारी, सांगड़, नवाबशाह, शिकारपुर, नौशरो अफरोज़, लाड़काणो, कंबर शहदाद, कोट कशमोर, कंदकोट, खैरपुर, घोटकी, मीरपुर माथेलो, फरीदाबाद, पनो आखिल, नसीराबाद, मदेजी, मियाँ साहब, बख्शापुर, पंगरियो, मनोड़ो, पीर जो ॻोठ, पिरियालो, बिबरलोए, करोंडी, वगण समेत ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां वसकारो। पाणी घरनि, दुकाननि ऐं सरकारी इमारत में दाख़िल। पाणी हेठि आयल इलाइक़नि मां रहवासियुनि जी महफ़ूज़ हंधनि ते लॾपल आण। केतिरनि ई इलाइक़नि में फीडर ट्रिप थियण सबबि बिजली जी फ़राहमी मौत। कराची समेत समूरनि ज़िलनि में हुकूमती मशीनरी मुतहरिक आहे। पीपुल्स पार्टी आर्ज़ी रिलीफ ऐं फोटो सेशन ते यकीन नथी रखे। सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। सभ खां वधीक बरसात बदीन ज़िले जे इलाइक़े शहीद फाज़ल राहू में 190 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। बदीन शहर में 168, मातली 164, तलहार 118, टंडे बागे में 88 मिलीमीटर बरसात पई। मीरपुर ख़ास में 157 डिग्री, 168, हुसैन बख्श मरी 155, शुजाबाद 145, सिंधड़ी में 136 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। पिथोरो में 127, कुनरी 120, उमरकोट 115, हैदराबाद सिटी में 101, बहराड़ी वारनि इलाइक़नि में 96, लतीफ़ाबाद में 101 ऐं कासमाबाद में 188 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सेपको ऐं हेस्को जी कारकर्दगी तसल्ली बख़्श नाहे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल थरपारकर जो कोयलो बदिलाईंदो। थर जे कोयले मां मुल्की मईशियत में इनकलाब ईंदो। पाकिस्तान जी सस्ती बिजली थर जे कोयले मां ठही रही आहे। नार्कोटिक्स टीम हिकु NGO खे पकड़ियो आहे, जेका मंशियात फ़रोशी में मुलविस हुई। मंशियात फ़रोशनि ऐं मंशियात इस्तेमालु कंदड़नि खे कंहिं बि सूरत में मुआफ़ न कयो वेंदो। निजी महफ़िलुनि ऐं घरनि में बि मंशियात जे इस्तेमाल खे रोकींदासीं। हैदराबाद शहर में तूफ़ानी बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणी नेकाल न थी सघियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल। शहबाज़ बिल्डिंग मुकमल तौर पाणी हेठि अची वई। शहबाज़ बिल्डिंग में मौजूद DC, कमिश्नर ऐं DIG ऑफिसनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जूं ऑफिसूं पाणी हेठि अची वयूं। ज़िले इंतिज़ामिया जी पतवाही थी वई। पाणी नेकाल लाइ के बि क़दम न खंया विया।
मटियारी जिले में भी बरसात तबाही मचाए छॾी। मटियारी शहर हाला न्यू सईदाबाद उडरोलाल ऐं ॿियनि इलाइक़नि में रोड रस्तनि ऐं खिचनि में गोड़े जहिड़ो पाणी बीठल। सभ खां वधीक बरसात हाला में 144 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। मटियारी में 148, न्यू सईदाबाद में 111 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। केतिराई बरसात मुतासिर बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल इंतज़ामिया मुतासिरनि जी वाह न कई। जोही फरीदाबाद वाही पांदी टंडोर रहीम खान समेत काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात। खीठर जी जाबलू पट्टी ते बरसात बाद मुख़्तलिफ़ नयूं वही आयूं। नए गाज वही अचण बाद हेठाई वारा इलाइक़ा ऐं फसल पाणी हेठि अची विया। ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल, रहवासनि जी लॾपलाण जारी। सामारो लॻ हीरल सिम नाले खे मीर वाटर कोर्स वटां लॻल घारो 50 फुट थी वियो आहे। घारे जो पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। केतिराई एकड़ ज़मीन पाणी हेठि अची वई। डिघड़ी वेझो कांगड़ी मोरी स्टाफ वटां सिम नाले खे लॻल घारो बंदि न थी सघियो। 5 खां वधीक ॻोठ ऐं हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। झोग शरीफ़ भरिसां 5R सिम नाले खे 15 फुट घारो पवण सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाड़ तहत घारो बंदि करण में मसरूफ़। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल राति खां बरसात जो सिलसिलो जारी। कोयटा, बोलान, ढाढर, कोलपर, मच, भागनाड़ी, ओस्ता मोहम्मद, गंदाखा ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। रोडनि रस्तनि समेत हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीठल। शहरी घरनि ताईं महदूद। सारियल फसल खे कापारी धक। बिजली जी फ़राहमी मुअत्तल। ओस्ता मोहम्मद ज़िलो आफ़त सटिल करार ॾिनो वियो। नदी नालनि में चाड़ अची वियो। बोलान नाड़ी नदी वटां 84,000 क्यूसिक पाणी वहिकिरो गुज़री रहियो आहे। बोलान नदी पिंजरा पुल वटां 11,000 क्यूसिक पाणी गुज़री रहियो आहे। कोयटा ऐं जकीबाबाद ॾांहुं बींदड़ ट्रैफ़िक मुअत्तल। जोही वेझो गाज डैम में कम कंदड़ 2 पोहियत पाणी जे वहिकिरे में लुढ़ी विया। टोबन पारां ॻोल्हा जारी। ॿुॾी वियलनि में छाछरो वासी रोशन अली रिंद समेत 2 नौजवान शामिल। मीरवा घोरचाड़ी भरिसां सिम नाले में ॿुॾी वियल नौजवान गुलाब हील जो लाश हथ अची वियो। सिंध दरिया में सखर ऐं गुडू बैराजनि वटि नंढे दर्जे जी ॿोॾ। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहिकिरो 3,34,299 ऐं हेठाऊं वहिकिरो 3,33,029 क्यूसिक रिकॉर्ड कयो पियो। सिक्योरिटी फोर्सेस जो 13 वादी में ऑपरेशन। 12 दहशतगर्द मारिजी विया, 14 ज़ख़्मी। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान हिन वक़्त ताईं 37 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। ऑपरेशन सां फितनाल ख़वारिज ऐं सनन हिमायती तंज़ीमुनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी जमायत उलमाए इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान सां मुलाक़ात। मौलाना फजल रहमान घर अचण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी आजियां कई। मुलाक़ात दौरान मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म पारां मौलाना फजल रहमान लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। नाणे वारी वज़ारत माहवार मुआशी आउटलुक रिपोर्ट जारी करे छॾी। नाणे वारी वज़ारत मूजिब जुलाई दौरान नाणे जी रसीद, इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट में वाधि रिकॉर्ड कई वई। FBR जी ओगाड़ी, नॉन टैक्स आमदनी, माली ज़ख़ीरनि ऐं रुपए जे मुल्ह में बि वाधि थी। करंट अकाउंट खसारे ऐं महांगाई में घटिताई रिकॉर्ड कई वई। रिपोर्ट मूजिब सिधी रीत परॾेही सीड़पकारी में 63.8% वाधि ऐं कुल परॾेही सीड़पकारी में 199.1% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। वफ़ाक़ी काबीना पाकिस्तान ऐं चीन विच में ML1 मुआहिदे ते फाइनेंसिंग मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान जे दुश्मननि सां ॻाल्हियुनि जो सवाल ई पैदा नथो थिए। पाकिस्तान जे दुश्मननि खे इबरत जो निशानो बणाईंदासीं। बलूचिस्तान में नफ़रत जो ॿिज छटण जी कोशिश कई वई। बलूचिस्तान जे वरी वज़ीर सरफराज़ बुगटी जी क़यादत में सूबाई हुकूमत जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। बलूचिस्तान में तरक़ी ऐं खुशहाली ख़ासि तौर ते
नौजवाननि जी तरक़ी लाइ सुठा प्रोग्राम जोड़िया विया आहिनि। मुहिब वतन माण्हू बलोचिस्तान जी तरक़ी अमन चाहिनि था। बलोचिस्तान सीपेक मां तमामु घणो फ़ाइदो वठी सघे थो। दहशतगर्द बलोचिस्तान में सीपेक मंसूबनि ते हमला करे पाक चीन दोस्ती में ॾार विझणु चाहिनि था। पाकिस्तान तमामु जल्द मुआशी ताक़त बणिजंदो। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि केस पंजकोर ऐं ज़ोब वारनि इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 ज़ख़्मी। ISPR मूजिब दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस क़ौम सां गॾु बीठल आहे। बलोचिस्तान जे अमन तरक़ी खे रोकण वारियुनि समूरियूं कोशिशुनि खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहियो। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जे अज़्म जो इज़हार कंदे वाज़े कयो आहे त जेको रियासत ख़िलाफ़ बंदूक खणंदो उन जो बंदोबस्तु कयो वेंदो। बलोचिस्तान में को ऑपरेशन न थी रहियो आहे। कल वज़ीर आज़म कोयटा में मौजूदु हो। हिन जूं समूरनि स्टेक होल्डर्स सां मुलाक़ातूं थियूं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जी मुलाक़ात। सिंध जी मजमूई सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। PP सरबराही फरियाल टालपुर सां सूबाई वज़ीर सईद गनी जी बि मुलाक़ात। खाते जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग। सियासी ऐं तंज़ीमी मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। सिंध जे गृह वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त सिंध जे कचे जा धाड़ेल पंजाब ॾांहुं हलिया विया आहिनि। हाणे पंजाब जवाबु ॾिए त उन्हनि वटि हथियार किथां था अचनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे संदसि चवणु हुयो त ख़ालिद लुंड जी ज़मानत रद्द कई वई हुई। गिरफ़्तारी जो ऑर्डर बि अदालत करे आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अमेरिका जे कराची में मुक़रर नए कौंसल जनरल मिस्टर स्कॉट अरबाम जी मुलाक़ात। वॾे वज़ीर नए अमेरिकी कौंसल जनरल खे सिंध में अचण ते भलीकार कंदे सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया। वॾे वज़ीर जी नए कौंसल जनरल खे सिंध हुकूमत तरफ़ां हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिरी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सूबो बुज़ुर्गनि जो सूबो आहे। हिते इज़त ऐं एहतराम करण वारा माण्हू मिलंदा।